जामशोरो पुलिस सहाफ़ी सदर जोड़े जो हमलो कंदड़नि खे आज़ाद करे छॾियो। जवाबदारनि जी आज़ादी ते सहाफ़ियुनि में ताव पखड़िजी वियो। जामशोरे थाणे अॻियां धरणो हंयो वियो। 4 ॾींहं अॻु लम्स अस्पताल जामशोरे में कवरेज दौरान AMS लम्स डॉक्टर न्याज़ बबर ऐं संदसि प्राइवेट सिक्योरिटी गार्डन पारां अवामी आवाज़ वेब टीवी जे रिपोर्टर सहाफ़ी सदर जोड़ी जी तज़लील ऐं तशद्दुद करण वारे मामले ते जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि इरफान बरफ़त, शाहिद खटक, के इब्राहिम ऐं ॿियनि पारां सख़्त एहतिजाज कयो वियो। सहाफ़ियुनि जे मुसलसल एहतिजाज बावजूदि जामशोरो पुलिस हिरासत में वरितल प्राइवेट सिक्योरिटी गार्डन ते केस दाख़िल करण बदिरां खेनि आज़ाद करे छॾियो। आज़ाद थियण बैदि लम्स अस्पताल जामशोरे में उन्हनि गार्डन खे गुलनि जा हार पारां इस्तक़बाल कयो वियो ऐं अस्पताल जे अमले खां सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ज़बरदस्ती एहतिजाज पिणु करायो वियो। जामशोरो पुलिस ऐं लम्स अस्पताल जे अहिड़े रवैये ते डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरे ते सहाफ़ियुनि पारां हंगामी इजलास कयो वियो, जंहिंमें सहाफ़ियुनि सदर जोड़ीजे ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे आज़ाद करण जी मज़म्मत कई ऐं बाद में जामशोरो थाणे अॻियां धरणो पिणु हंयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk